नाज़रीन असां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त सिंध हुकूमत सूबे अंदरि कोरोना वायरस सबबि बंदि कयल पहिरीं खां 5 जमायत ताईं जा क्लास 21 जून खां खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, जे दौरान वैक्सीन जी खोट सबबि सुभाणे सॼे सूबे अंदरि वैक्सीनेशन सेंटर बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान सूबे अंदरि दरगाहूं तोड़े तफ़रीह माॻ 28 जून खां खोलण जो फ़ैसिलो कयो वियो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त सिंध हुकूमत सूबे अंदरि कोरोना वायरस सबबि बंदि कयल पहिरीं खां 5 जमायत ताईं जा क्लास 21 जून खां खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, जे दौरान वैक्सीन जी खोट सबबि सुभाणे सॼे सूबे अंदरि वैक्सीनेशन सेंटर बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान सूबे अंदरि दरगाहूं तोड़े तफ़रीही माॻ 28 जून खां खोलण जो फ़ैसिलो कयो वियो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त सिंध हुकूमत सूबे अंदरि कोरोना वायरस सबबि बंदि कयल पहिरीं खां 5 जमायत ताईं जा क्लास 21 जून खां खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, जे दौरान वैक्सीन जी खोट सबबि सुभाणे सॼे सूबे अंदरि वैक्सीनेशन सेंटर बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान सूबे अंदरि दरगाहूं तोड़े तफ़रीही माॻ 28 जून खां खोलण जो फ़ैसिलो कयो वियो।